नाज़रीन, थाणो बूला खान तालके अस्पताल में वैक्सीनेशन जी आलमी ॾींहं जे मौके ते सेमिनार करायो वियो आहे ऐं आगाही मुहिम जे सिलसिले में रैली कढी वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था थाणो बूला खान मां फैज़ परवेज़ पेमण जी हीअ रिपोर्ट। हर माण्हू खे असीं उहा ॼाण ॾियूं था त कोरोना जूं असां सैंपलिंग भरनि पियूं ऐं उन सां गॾोगॾु असां हिते तलका हॉस्पिटल थाणे बूला खान में वैक्सीनेशन सेंटर बि शुरू थी चुको आहे, जेको सभिनी पब्लिक के नुमाइंदनि खे अर्ज़ु था करियूं त 1166 ते पंहिंजो NIC नंबर लगाए पंहिंजो कोड हासिल कनि ऐं असांजे सेंटर ते अची पंहिंजी वैक्सीनेशन कराइनि। आलमी लेवल ते, दुनिया जे लेवल ते 24 अप्रैल खां 30 अप्रैल ताईं वैक्सीनेशन जो रूटीन वैक्सीनेशन जो कोरोना वैक्सीनेशन जो हफ़्तो मल्हायो पियो वञे। तव्हांखे ख़बर आहे त हींअर कोरोना दुनिया जे लेवल ते केतिरी तबाही आंदी आहे। उन जे हवाले सां असां वटि हिते सैंपलिंग थिए पई ऐं वैक्सीनेशन चालू थी वई आहे। महिरबानी करे तव्हांखे आगाही था ॾियूं त अची पंहिंजा सैंपलिंग इहो वैक्सीनेशन बि करायो ऐं पंहिंजे ॿारनि खे 12 ख़तरनाक बीमारियुनि महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे टुका लॻाईंदा त जीअं असांजा ॿार नंढड़ा गुल हमेशह लाइ महफ़ूज़ थींदा। 24 खां 30 तारीख़ तो ही असीं त हूअं बि पहिरियां ई वैक्सीन में हर ॻाल्हि में पोलियो में सदाईं साथ ॾींदा आहियूं, सर्दी हुजे चाहे गर्मी हुजे, पर जेके बि LSW नेशनल प्रोग्राम आहिनि सदाईं हिन कम में शुरू हूंदा आहिनि। पर 24 खां 30 तारीख़ तो ही जेके ख़तरनाक कोरोना जी बीमारी आहे जेका सॼी दुनिया खे तबाह करे रही आहे, असांजे बि एरिया में इलाही अची वई आहे। उन जे करे उन जी वैक्सीन आहे असांजे तेलका अस्पताल सेंटर ते सेंटर खोलियो वियो आहे जिते काफ़ी माण्हू अची बि रहिया आहिनि, उहे वैक्सीन बि लॻा रहिया आहिनि ऐं असांजी जेके बि ख़तरनाक 12 बीमारियूं आहिनि उन्हनि जी जेका वैक्सीन आहे उहा बि असांजो हफ़्तो ख़ासि उन बीमारीअ जो आहे। उन बीमारीअ जे लाइ असीं पंहिंजो ॾींहुं मल्हायो वञूं था जंहिं बीमारीअ में असीं पंहिंजे नंढड़े गुलनि जे ॿारनि खे